ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 20/8/2026। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा आहिनि हिन पाप जी दुनिया सां कढी चैन जी दुनिया में वठी वञण लाइ। बाप द्वारा तव्हांखे सुख शांति जी 2 सौगात मिलंदी आहे। प्रश्न: सॼी दुनिया में सची सची नंस तव्हां आहियो। सची नंस कीअं चईंदा, कंहिंखे चईंदासीं? उत्तर आहे सची नंस उहा जंहिंजी बुद्धि में हिक जी यादि हुजे, अर्थात नन बट वन। वो पंहिंजे खे बि नन कहलाईंदा आहिनि नंस, लेकिन उन्हनि जी बुद्धि में सिर्फ़ु हिकु क्राइस्ट जी यादि न आहे। क्राइस्ट खे बि गॉड जो ॿारु चईंदा आहिनि, त उन्हनि जी बुद्धि में 2 आहिनि, गॉड ऐं क्राइस्ट। ऐं तव्हांजी बुद्धि में हिकु गॉड हिकु बाप ई आहे। हिन करे तव्हां सची सची नंस आहियो। तव्हांखे बाप जो फरमान आहे पवित्र रहणो आहे। गीता हिन पाप जी दुनिया सां। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿारनि गीत ॿुधियो? कंहिं ॿुधियो? आत्मा आहिनि। आत्माउनि खे परमात्मा न चईंदासीं, मनुष्य खे भॻवान न चई सघंदा आहिनि। अच्छा, हाणे तव्हां आहियो ब्रह्मण, तव्हांखे हाणे देवता न चईंदासीं। ब्रह्मा खे बि देवता न चई सघंदा आहियूं। भले चईंदा आहिनि ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः, परंतु ब्रह्मा ऐं विष्णु में त ॾाढा फ़र्क़ु थी वियो न। विष्णु खे देवता चइबो आहे, ब्रह्मा खे देवता न चई सघंदा आहियूं। श्री उहा ब्राह्मणनि जो बाप आहे। ब्राह्मणनि जो देवता, ब्राह्मणनि खे देवता न चईंदासीं। ब्राह्मणनि जो बाप ब्रह्मा आहे, ब्राह्मणनि खे देवता न चई सघंदासीं। हाणे इहे ॻाल्हियूं कोई मनुष्य खे न सम्झाए सघंदा आहिनि, भॻवान ई सम्झाईंदा आहिनि। मनुष्य त अंधश्रद्धा में अची वेंदा आहिनि, सो जो आयो सो ॻाल्हाए छॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो, रूहानी बाप असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झणो खपे। अहम आत्मा इहे शरीर वठंदा आहियूं। अहम आत्मा 84 जन्म वरितई। जीअं कर्म कंदा आहियूं वैसे शरीर मिलंदो आहे। शरीर सां आत्मा अलॻि थी वेंदी त पोइ शरीर सां प्यार न रहंदो आहे, आत्मा सां प्यार रहंदो आहे। आत्मा में बि प्यार तेसि ताईं आहे जेसि ताईं आत्मा शरीर में आहे। पितरनि खे मनुष्य बुलाईंदा आहिनि, शरीर त उन्हनि जो ख़तमु थी वियो, पोइ बि उन्हनि जी आत्मा खे यादि कंदा आहिनि। इन करे ब्राह्मणनि खे सॾु कंदा आहिनि, चईंदा आहिनि फलाणे जी आत्मा अचो, इहे भोजन खायो। गोया आत्मा में मोह रहंदो आहे, परंतु पहिरियों शरीर में मोह हुजे, उहो शरीर यादि ईंदो, परंतु पहिरियों शरीर में मोह हुयो, उहो शरीर यादि ईंदो हुयो न। इहे न सम्झंदा आहियूं। असां आत्माउनि खे सॾु कंदा आहियूं, आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा में सुठा व बुरा संस्कार ईंदा आहिनि। पहिरियों देह अभिमान, पोइ हुन खां पोइ ॿिया विकार ईंदा आहिनि। सभिनि खे मिलाए करे चईंदा आहिनि विकारी। जंहिंमें इहे विकार न आहिनि उन्हनि खे चईंदासीं निर्विकारी। इहे त सम्झंदा आहियो बराबरि। भारत में जॾहिं देवी देवता हुया त उन्हनि में दैवी गुण हुया। इन लक्ष्मी नारायण जो आहे ई देवी देवता धर्म। जीअं क्रिश्चन धर्म में मेल अथवा फीमेल सभु क्रिश्चन आहिनि, इहे बि चइबो आहे देवी देवता। राजा रानी प्रजा सभु देवी देवता धर्म जा आहिनि। इहे ॾाढो ऊच सुख ॾियण वारो धर्म आहे। ॿारनि गीत बि ॿुधियो, इहे आत्मा चईंदी आहे बाबा हिन अहिड़ी जॻह खां वठी हलो, उते वठी हलो जिते सुख चैन हुजे। उहो आहे सुखधाम ऐं शांतिधाम। हिते वॾा बेचैन आहिनि। सत्युग में बेचैनी हूंदी न। आत्मा ॼाणदी आहे बाबा बग़ैर कोई चैन जी दुनिया में न वठी वञी सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति इहे 2 सौगातियूं मां कल्प कल्प लायूं आहे, परंतु तव्हां भुलिजी वेंदा आहियो। ड्रामा में भुलिजण बि आहे। सभु भुलिजी वञो तॾहिं त मां अचां। हाणे तव्हां ब्रह्मन ठहिया आहियो, तव्हांखे निश्चय आहे असां 84 जन्म वरिता,
जो पूरो ज्ञान न उठाईंदा उहो पहिरों नई दुनिया में भी न ईंदा। त्रेता व त्रेता जे अंत में ईंदा। सॼो मदार पुरुषार्थ ते आहे। सतयुग में सुख हुयो, हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। अच्छा, इन्हनि जे अॻिले जन्म में केरु हुया कंहिंखे पतो न आहे। अॻिले जन्म में इहे ब्राह्मण हुया, उनखां पहिरियों शूद्र हुया। वर्णन ते तव्हां सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां 21 जन्मनि जे लाइ चैन पाईंदासीं। बाबा असांखे उहो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। असां हाणे पतित आहियूं, हिन करे बेचैन दुखी आहियूं। जिते चैन आहे उते सुख शांती चाहींदासीं। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आदि मध्य अंत जो ज्ञान सम्झंदा आहियो। बराबरि सतयुग में भारत केतिरो सुखी हुयो, दुख अथवा बेचैनी जो नाम निशान न हुयो। हाणे तव्हां पुरुषार्थ करो था स्वर्ग में वञण लाइ। हाणे तव्हां ठहिया आहियो ईश्वर संप्रदाय जा। ॿियो उहा आहिनि आसुरी संप्रदाय। चईंदा आहिनि पाप आत्मा अनेक आत्मायूं अनेक आहिनि, परमात्मा हिकु आहे। सभु ब्रदर्स आहिनि। सभु परमात्मा आहियूं ईअं न चई सघंदा आहिनि। एतिरी थोरी सी ॻाल्हि बि मनुष्यनि जी ॿुधी में न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हीअ सॼी दुनिया हिकु बेहद जो वॾो टापू आहे। उहे नंढा नंढा टापू हूंदा आहिनि। हिन बेहद जे टापू ते रावण जो राज्य आहे। हिन बेहद जे टापू ते रावण जो राज्य आहे। इन ॻाल्हियुनि खे मनुष्य न सम्झंदा आहिनि। उहे त सिर्फ़ु कहानियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि। कहानियुनि खे ज्ञान न चइबो आहे। उन्हनि सां मनुष्य सदगति खे पाए न सघंदो आहे। ज्ञान सां सदगति मिलंदी आहे। ज्ञान ॾियण वारो हिकु बाबा, ॿियो न कोई। भक्तनि जी भॻवान ई अची करे रक्षा कंदा आहिनि। मनुष्य जी रक्षा न करे सघंदा आहिनि। शिव बाबा सभी ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि। उहे बाप बि आहिनि, शिक्षक बि आहिनि, सतगुरु बि आहिनि, वकील बैरिस्टर बि आहिनि। छो जी जमघटनि जी सज़ाउनि सां छुड़ाइण वारा आहिनि। सतयुग में कोई जेल न हूंदो। बाबा सभिनि खे जेल सां छुड़ाईंदा आहिनि। ॿारनि जी सर्वश्रेष्ठ सभु मनोकामना पूरी थी वेंदी। रावण द्वारा अशुद्ध कामना पूरी थींदी आहे। बाबा द्वारा शुद्ध कामनायूं पूरी थी वेंदियूं आहिनि। शुद्ध कामनायूं पूरी थियण सां तव्हां सदा सुखी ठही वेंदा। अशुद्ध कामना पतित विकारी ठहिणु। अशुद्ध कामना आहे पतित विकारी ठहिणु। पावन रहण वारनि खे ब्रह्मचारी चईंदासीं। तव्हांखे बि पवित्र रहणो आहे। पवित्र ठही पवित्र दुनिया जो मालिक ठहिणो आहे। पतित खां पावन हिकु बाबा ई ठाहींदा आहिनि। साधु संत आदि त विकार सां पैदा थींदा आहिनि। देवताउनि जे लाइ ईअं थोरी चईंदा आहिनि। हुते विकार हूंदो ई न आहे। उहा आहे पावन दुनिया। लक्ष्मी नारायण संपूर्ण निर्विकारी हुया। भारत पवित्र हुयो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो। सतयुग में प्योरिटी हुई त पीस प्रॉस्पेरिटी हुई। सभु सुखी हुया हुते। सभु सुखी हुया। रावण राज्य जॾहिं खां थियो आहे त किरदा आहिनि। हाणे त कोई कम जा न आहिनि। हिकदमि कौड़ी मिसल ठही विया आहिनि। हाणे पोइ हीरे मिसल बाबा द्वारा ठाहींदा आहियो। भारत जॾहिं स्वर्ग हुयो, सतयुग हुयो त हीरे जहिड़ो हुयो। हाणे त कौड़ी मिसल ई न आहे। कौड़ी मिसल बि न आहे। पंहिंजे धर्म जो ई कंहिंखे पतो न आहे। पाप कंदा रहंदा आहिनि। हुते त पाप जो नाम न हूंदो आहे। तव्हां देवी देवता धर्म जा नामी ग्रामी आहियो। देवताउनि जे ॾेढ चित्र आहिनि। ॿिया धर्म में ॾिसंदा हिकु ई चित्र रहंदो आहे। कृष्ण वटि क्राइस्ट जो चित्र हूंदो। बौद्धनि वटि हिकु बौद्ध जो हूंदो। क्रिश्चन क्राइस्ट खे यादि कंदा आहिनि। उन्हनि खे नंस चईंदा आहिनि। नंस माना सवाइ हिकु क्राइस्ट जी ॿियो कंहिंखे यादि न करे। हिन करे चईंदा आहिनि नन बट क्राइस्ट। ब्रह्मचारी रहंदा आहिनि। तव्हां बि नंस आहियो। तव्हां पंहिंजे गृहस्थ व्यवहार में रहंदे नंस
आहियो। हिकु ई बाप खे यादि कंदा आहियो, नन बट वन, हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। उन्हनि जी ॿुधी में पोइ ॿ ईंदा आहिनि। क्राइस्ट जे लाइ बि सम्झंदा आहिनि कि गॉड जो ॿारु हुयो, परंतु उन्हनि खे गॉड जी नॉलेज न आहे। तव्हां ॿारनि खे नॉलेज आहे, सॼी दुनिया में अहिड़ो कोई न आहे जंहिंखे परमात्मा जी नॉलेज हुजे। परमात्मा किथे रहंदा आहिनि, कॾहिं ईंदा आहिनि, उन्हनि जो छा पार्ट हलंदो आहे। ये कोई न ॼाणंदा आहिनि। भॻवान खे जानी ॼाणनहार चईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि उहे असांजे दिलि जी ॻाल्हि खे ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां न ॼाणंदो आहियां, असांखे छा पई जो असां हर हिक जी दिलि जी वेही रीड करूं। असां आया आहियूं पतित खे पावन ठाहिण। अगरि कोई पवित्र न रहंदो, कूड़ ॻाल्हाईंदो त नुक़सानु पंहिंजे खे पहुचाईंदो। ॻायल बि आहे, देवताउनि जी सभा में असुर अची करे वेठा। हुते अमृत बाटियो हुयो। कोई विकार बि वञी करे पोइ छिपी करे अची करे वेह त उहो असुर थी वियो न। आपे ई पंहिंजो पद भ्रष्ट करे ॾींदा आहिनि। हर हिक खे पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे, न त पंहिंजी सत्यानाश कंदा आहिनि। ॾाढा ईअं आहिनि जो छिपी करे वेही रहंदा आहिनि। चईंदा आहिनि असां विकार में थोरी वेंदा आहियूं, परंतु विकार में वेंदा रहंदा आहिनि। इहे गोया पंहिंजे खे ठगंदा आहिनि, पंहिंजे ई सत्यानाश कंदा आहिनि। परम पिता परमात्मा जेके राइट हैंड धर्मराज आहे जंहिंजो, उन्हनि जे अॻियां कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि त ख़ुदि ई दंड जा भागी ठही वेंदा आहिनि। ॾाढो सेंटेंस ते बि ईअं हूंदा आहिनि। बाबा जॾहिं पहिरीं बार दिल्ली में विया हुया त रोज़ु हिकु विकारी ईंदो हुयो, रोज़ु विकार में वेंदो हुयो। बाबा पुछियईं तव्हां पवित्र न रहंदा आहियो, पोइ छो ईंदा आहियो? चईंदा ईंदमि न त निर्विकारी कीअं ठहींदमि। पवित्रता सुठी लॻंदी आहे, परंतु मां विकार जे बग़ैर रही न सघंदी। आख़िरी सुधरी वियो हूंदो, न ईंदो त बेड़ो नर्क थी वेंदो। चई आख़िर सुधरी वेंदमि, अगरि न ईंदमि त बेड़ो गर्क थी वेंदो। कोई रास्तो ई न आहे, इन करे असांखे हिते अचिणो पवंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां वायुमंडल ख़राबु कंदा आहियो, केसि ताईं ईंदा रहंदा। पावन त ठहींदा आहियो, उन्हनि खे पतित पावन जो ठहींदा आहिनि, उन्हनि खे पतित सां जीअं घृणा ईंदी आहे। चईंदा आहिनि बाबा हिननि जे हथ जो खाइण बि सुठो न लॻंदो आहे। बाबा युक्ति बि ॿुधाई आहे, खाइण पीअण जी खिटफेट हूंदी आहे, ईअं त न नौकिरी छॾे ॾींदासीं, पोइ बि युक्ति सां हलणो हूंदो आहे, है न। किथे किथे कंहिंखे खाइण पीअण जी कोई खे सम्झायो त बिगड़ी पवंदा आहिनि। पवित्र कीअं रहंदासीं, इहे कॾहिं ॿुधियो ई न। सन्यासी बि रही न सघंदा आहिनि, जबकि उन्हनि घर बार छॾियो आहे, तॾहिं पवित्र रही सघंदा आहिनि। परंतु इहे कंहिंखे पतो न आहे कि हिते पतित पावन परम पिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि, न मञंदा आहिनि, हिन करे विरोध कंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा तन में ईंदा आहिनि, कोई शास्त्र ॾेखारियो, इहे चईंदा आहिनि। ये त गीता में लिखियलु आहे न, मां साधारण बूढ़े तन में ईंदो आहे, उहो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। इहे त लिखियलु आहे न, पोइ तव्हां कीअं चई सघंदा आहियो परमात्मा कीअं मनुष्य तन में ईंदो। पतित तन में ई अची करे रास्तो ॿुधाईंदो छा? पतित तन में ई अची करे रास्तो ॿुधाईंदो न। पावन तन में उनखे पावन दुनिया में थोरी अचिणो आहे। बाबा अॻियां बि आया हुया, चयो हुयो मामेकम यादि करो। उहो ई परम धाम में रहंदा आहिनि ऐं चईंदा आहिनि मामेकम यादि करो। श्री कृष्ण जो शरीर त मूल वतन में न हूंदो न, जो चए मामेकम यादि करो। हिकु परम पिता परमात्मा ई साधारण तन में प्रवेश करे तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि मामेकम यादि करो। त इहे योग अग्नि सां तव्हांजा पाप कढजंदा वेंदा। हिन करे ई मूंखे पतित पावन चईंदा आहिनि। पतित पावन ज़रूरु आत्माउनि जो ई हूंदो न।
पतित भी आत्मा ठही पतित भी आत्मा। बाबा चईंदा आहिनि त पवित्र आत्मा 16 कला संपूर्ण हुयो, हाणे त 9 कला आहे, बिल्कुलु ई पतित थी विया आहियो। मां कल्प कल्प अची करे तव्हांखे सम्झाईंदो आहियां। तव्हां जो काम चिता ते वेही पतित ठही वेंदा आहियो त पोइ ज्ञान चिता ते विहारे करे तव्हांखे पावन ठाहींदो आहे। भारत में पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो, हाणे अपवित्र प्रवृत्ति मार्ग आहे, कंहिंखे बि चैन न आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि भई ज्ञान चिता ते वियो, हर आत्मा खे पंहिंजे पंहिंजे कर्मनि अनुसार शरीर मिलंदो आहे। हर आत्मा खे पंहिंजे पंहिंजे कर्मनि अनुसार शरीर मिलंदो आहे। ईअं न कि ॿिए जन्म में उहो पति पत्नी आपस में मिलंदा न, एतिरी रेस करे न सघी त पढ़ाई जी ॻाल्हि आहे। अज्ञान काल में थी सघंदो आहे, आपस में ॾाढो प्रेम हूंदो आहे त हुनजी मनोकामना पूरी थी सघंदी आहे। उहो त पतित विकारी मार्ग आहे। पति जे पुठियां पत्नी चिता ते वेहींदी आहे। ॿिए जन्म में बि वञी करे उन्हनि सां मिलंदा आहिनि, परंतु ॿिए जन्म में उन्हनि खे थोरी मालूम पवंदो। तव्हां बि बाबा सां गॾु ज्ञान चिता ते वेंदा आहियो कि चीची शरीर छॾे हली वेंदो। तव्हांखे इहा हाणे मालूम आहे, उन्हनि खे त न रहंदो न कि असां अॻियां जन्म में हीअं साथी हुयासीं। तव्हांखे बि पोइ बाद में उते इहे ॻाल्हियूं यादि न रहंदियूं। हाणे तव्हांजी बुद्धि में एम ऑब्जेक्ट आहे। मम्मा बाबा लक्ष्मी नारायण ठहींदा, विष्णु आहे देवता। प्रजापिता ब्रह्मा खे देवता न चईंदासीं, ब्रह्मा सु देवता ठहींदा आहिनि। ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा कीअं ठहींदा आहिनि, इहा हाणे तव्हां सम्झी वरितो आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो चैन सिर्फ़ु स्वर्ग में ई हूंदो आहे। कोई मरदा आहिनि त चईंदा आहिनि स्वर्ग वियो, अर्थात चैन में वियो। बेचैन में पतित, बेचैनी में पतित रहंदा आहिनि। बाबा पोइ चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। बाक़ी आहे डिटेल में सम्झण जी ॻाल्हियूं। बाप नॉलेजफुल आहिनि त तव्हांखे बि पाण जहिड़ो नॉलेजफुल ठाहींदा आहिनि। बाप जी यादि में त सतो प्रधान ठहींदा। इहा आत्माउनि जी देस आहे। जो जासी यादि कंदा उहो जल्दी ठहींदा। सतो प्रधान ये योग ऐं पढ़ाई जी रेस आहे। स्कूल में बि रेस थींदी आहे न, ढेर स्टूडेंट हूंदा आहिनि, उन्हनि में जो नंबर 1 निकिरंदा आहिनि उन्हनि खे स्कॉलरशिप मिलंदी आहे। हिकु ई पढ़ाई लाखों करोड़ आत्माउनि जे लाइ हूंदी आहे, त एतिरा स्कूल बि हूंदा। हाणे तव्हांखे पढ़ाई पढ़णी आहे, सभिनि खे रास्तो ॿुधायो, अंधनि जी लाठी ठाहियो, घर घर में पैगाम दियो कि शिव बाबा चवनि था खुद की आत्मा समझी मूंखे निराकार रूप में यादि करो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ हाणे अशुद्ध कामनाउनि जो त्याग करे शुद्ध कामनाएं रखणियूं। शुद्ध सभिनि खां शुद्ध कामनाएं पवित्र ठही करे पवित्र दुनिया जो मालिक ठहूं। कोई बि भूल खे छिपाए करे पंहिंजे खे ठगणो न आहे। धर्मराज बाबा सां सदा सचो रहणो। ॿियो आहे ज्ञान चिता ते वेही हिन पढ़ाई जी रेस करे भविष्य नई दुनिया में ऊच पद पाइणो। ज्ञान चिता ते वेही हिन पढ़ाई जी रेस करे भविष्य नई दुनिया में ऊच पद पाइणो।
योग अग्नि सा विक्रम जो खातो बसम करणो। वरदाना बुद्धि जी प्रीत एक प्रीतम सा लगाए करे सदा सम्मुख जी अनुभूति करण वारा विजयी रतन खां। प्रीत बुद्धि अर्थात बुद्धि जी लगन एक प्रीतम सा गॾु जी। जंहिंजे हिक सां गॾु प्रीत आहे उन्हनि जी अन्य कंहिं बि व्यक्ति व वैभव सां गॾु प्रीत जुटी न सघंदी। वो सदा बाप दादा खे पंहिंजे सम्मुख अनुभव कंदा। उन्हनि जे मनसा में भी श्रीमत जे विपरीत व्यर्थ संकल्प व विकल्प न अची सघंदा। उन्हनि जे मुख सां व दिलि सां इहे ई बोल निकिरंदा, तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई उथां, तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई सर्व संबंध निभायां। अहिड़ी सदा प्रीत बुद्धि रहण वारा ही विजयी रतन ठहींदा आहिनि। स्लोगन आहे चाहिए चाहिए जो संकल्प अचण भी रॉयल रूप जो मांगण न करे करे चाहिए चाहिए न करो। अव्यक्त इशारो संगम ते बाप दादा सभी ॿारनि खे पहिरियों व्रत ॾिनो आहे संपूर्ण पवित्र भव। ये पवित्रता जो व्रत सिर्फ ब्रह्मचारी जो व्रत ना है, लेकिन ब्रह्मा समान हर बोल में पवित्रता जो वाइब्रेशन समायल हुजे। हर संकल्प में पवित्रता जो महत्व, हर कर्म में कर्मयोगी जीवन जो अनुभव हुजे। इनके चइबो आहे ब्रह्मचारी सो ब्रह्मचारी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।